ख़ूबसूरत समातुनि मन मोहींदड़ बसारतुनि जे नज़र माए टीवी ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे जब्बार गिलाल जो सलाम। असांजूं हमेशह इहे दुआऊं हूंदियूं आहिनि। हीअ किताब जीअं खुलियल हथ, इन्हनि हथनि में तव्हांजे लाइ पिनियल दुआऊं त तव्हांजे मुख ते मुस्कुराहटनि जा रंग बिरंगी पोपट हमेशह उॾामंदा रहनि। ऐं अॼु जेको मूंसां महिमान गॾु आहे, उन महिमान जो तारुफ़ मां उस्ताद बुखारी जे इन शेर सां करणु चाहींदुसि। न खां चोटीअ ताईं अला सभिनी वसफ़े सुहिणो आहे। नेण खणी थी, तीर हणी थी, तीर हणी थी, पोइ बि वणी थी। घूरण सां थी घाई अला सभिनी वसफ़े सुहिणी आहे। जी हा, इहा सूंह आवाज़ जे अंदाज़ में, इहा सूंह अदाकारी जे अंदाज़ में असां नाज़रीन ताईं पहुचाईंदा आहियूं ऐं तव्हां ॾिसंदड़ उनखे पसंदि कंदा आहियो। इहा सूंह जो नालो आहे महमूदा ग़ज़ल। महमूदा कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं माशाल्लाह जंहिं हिसाब सां तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, जंहिं अंदाज़ में बि तव्हां ॻाल्हाईंदा आहियो ऐं तारीफ़ कंदा आहियो, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां न ॻाल्हायां, तव्हां ई ॻाल्हायो। न, अॼु तव्हांखे असां ॿुधंदासीं। मां तव्हां खां पुछंदो वेंदुमि, तव्हां जवाबु ॾींदा वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। हिन फ़न में तव्हांजो अचणु इत्तफ़ाक़िया हो या शौक़ु हुयो? शौक़ु हुयो, हा। ऐं शौक़ु हाणे जो न, बचपन जो शौक़ु हुयो। अच्छा, इहो बचपन कॾहिं शुरू थियो? इहो बचपन जॾहिं मां हुयमि मुंहिंजे ख़्याल में 6 या 7 सालनि जी, तॾहिं खां वठी जेको आहे मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां टीवी ते कमु कयां। तॾहिं PTV ते ड्रामा हलंदा, नाटक रंग वग़ैरह ॾिसंदा हुआसीं स्टूडेंट वारे दौर में। त उन दौर खां ई वठी तमामु घणो मूंखे शौक़ु हूंदो हुयो ऐं मां अक्सर घर वारनि सां इहा ॻाल्हि कंदी हुयसि त इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जो कॾहिं मां टीवीअ में तव्हां सभिनी खे नज़र ईंदसि। ऐं माहौल जे हिसाब सां असांजो माहौल तमामु घणो सख़्तु हूंदो हो, नानाणनि जो बि ऐं ॾाॾाणा इलाही सारा असांजा कोऑपरेटिव हुया। सो नानाणनि खां थोरो थींदो हुयो मूंखे त मुंहिंजो अलाह करे ही साथ ॾियनि। पोइ ईअं थियो जो मुंहिंजो वालिद साहिबु मुंहिंजी तमामु घणी मदद कई ऐं जॾहिं मां शोबिस में वियमि त मुंहिंजे वालिद साहिब जो बि हथु हुयो, बाबा जी महिनत बि हुई मूंसां। सो बाबा जे करे, बाबा सां गॾु जेको आहे मां फस्ट टाइम PTV ते इंटरव्यू ॾेई आई हुयसि ऐं अलाह जे हुकुम सां इंटरव्यू ॾियण खां पोइ मूंखे जेको आहे मंज़ूर मक्सी साहिब जो पहिरियों ड्रामो मिलियो हुयो। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता जॾहिं वरी मां स्क्रीन ते ईंदी वियसि, मुंहिंजा ड्रामा ईंदा विया, मुंहिंजा ॿिया प्रोग्राम्स ईंदा विया। पहिरियों ड्रामे जो नालो यादि आहे? पहिरें ड्रामे जो नालो यादि त कान्हे को, कैरेक्टर यादि आहे, किरदारु यादि आहे? हा, असां यूनिवर्सिटी जूं छोकिरियूं थिया हुआसीं। ग़ज़ल साहिबा सां असांजो ड्रामो हुयो, उनजो असां फ्रेंड्स थिया हुआसीं। ऐं बाक़ी साणी द सिंगार प्रोग्राम अब्दुल हक अज़ीम साहिब मरहूम जो हलंदो हुन दौर में, उन में मां कंपेयरिंग कई आहे। अच्छा, माशाअल्लाह, कंपेयरिंग बि कई आहे। स्टार्टिंग में हा, मुंहिंजो PTV ते उहो शो हलंदो हुयो कंपेयरिंग जो। उन खां पोइ ड्रामा, सोलो प्ले वग़ैरह ही जेके बि तक़रीबन मां उहे कया। नवाब मेहंदी लगारी साहिब जो फस्ट टाइम जेको आहे मां पहिरियों ड्रामो कयो हुयो। हींअर मूंखे नालो यादि नथो अचे, पर पहिरियों जेको ड्रामो आहे न डायरेक्शन में मां नवाब मेहंदी लगारी साहिब सां कयो। माशाअल्लाह, तव्हांजो जेको लुक आहे, माना नाज़रीन त चवंदा ई चवंदा, पर मां एज़ ए आर्टिस्ट बि तव्हांखे इहो चवां थो पियो त माशाअल्लाह तव्हां इंतिहाई ख़ूबसूरत आहियो। न सिर्फ़ु ख़ूबसूरत ॻाल्हाइण जा बि आहियो, ॾिसण जा बि आहियो, दिलि जा बि ख़ूबसूरत आहियो। तव्हांजो जेको अंदाज़ आहे हिन शोबिस खां हटी करे, उहो बि ॾाढो जानदार ऐं शानदार आहे। अच्छा, इन फील्ड में अचण खां पोइ काफ़ी सारियूं तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि। बिल्कुलु। इहे तव्हांखे मुश्किलातूं खे मुंहुं ॾियणो पियो हूंदो, थोरो उन जे बारे में ॿुधाईंदो? मुश्किलातूं त तमामु घणियूं आयूं। शुरूअ में त शौक़ु हुयो ऐं स्कूल वारे ज़माने खां मां तव्हांखे चयो इहो शौक़ु हूंदो हुयो। जीअं मैट्रिक क्लियर कई आहे, उन खां पोइ असां कराची आया आहियूं। उन खां पोइ वरी मां पंहिंजे वालिद साहिब सां जेको आहे मां PTV ते वियमि, तॾहिं मुंहिंजी उमिरि बि काफ़ी नंढी हुई। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नओं नओं जॾहिं शौक़ में माण्हू वञे थो, हिकु शोबिस जी दुनिया, ॿियो असां ॻोठाणा माण्हू खणी अचूं, छो जो परदे में पलियल इन खां शिकारपुर जो माहौल तव्हांखे पाण खे ख़बर आहे। ऐं मथां सख़्ती पंहिंजे ख़ानदान वारनि जी। पोइ त अलाह कयो, आहिस्ता आहिस्ता माशाअल्लाह सां सभु सेट थी विया ऐं इलाही सारा जीअं मुंहिंजा ड्रामा ईंदा विया त सभिनी जी दिलि बि ख़ुशि थी वई। ॾाढा सुठा मां पॉज़िटिव कैरेक्टर कया शुरू खां ई वठी हिन महिल ताईं कंदी थी अचां पई। स्टार्टिंग में ॾाढो ॾुखियो दौर हुयो। फीमेल आर्टिस्ट जे लाइ इलाही ॾुखिया आहिनि, इन करे तव्हांखां पुछो त तव्हांजा जेके फैन आहिनि उहे बि तव्हांखे इलाही तंग कंदा आहिनि। माना जेके बि फैन आहिनि, को अहिड़ो फैन जे सफ़ा ज़िंदगी जेका अजीरन करे छॾियो हुजे? न, अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो त को बि फैन न, बाक़ी इहो त माण्हू इलाही चाहींदा हुया। ऐं जॾहिं मुंहिंजा सोलो प्लेज़ ईंदा हुया KTN ते या सन टीवीअ ते,
त मूंखे हिकिड़ो पंहिंजो फ़्रेंड अॼु बि यादि आहे, उहो हितां जो न को बलूचिस्तान जो हुयो। अच्छा पोइ उन खून सां ख़त लिखी 2-3 अखर, उहा चिठी तॾहिं त मोबाइल फ़ोन न हुआ, हा त उन कंहिंजे हथ उहो ख़त मूं ॾे पहुचायो त हे तव्हां वञी उन ताईं पहुचायो। त को शोबिस जो ई असांजो माण्हू हुयो, त उन अची चयो त महमूदा हीअ वठि ऐं हीअ कंहिं आशिक़ तव्हां ॾे लिखियो आहे, मूं चयो हीअ छा आहे, चई खून सां ख़त लिखियलु आहे, पाण आई लाइक यू लिखियलु हुयो या को लव यू लिखियलु हुयो, कुझु बि मां तव्हांखे पसंदि कंदो आहियां। त अहिड़ा खोड़ पंहिंजा परिस्तार हूंदा आहिनि जेके इलाही जुनूनी बि हूंदा आहिनि, जेके चाहींदा आहिनि, इज़त कंदा आहिनि माशाअल्लाह सां। अच्छा, पोइ इहे खून जे ख़त भला थोरो तव्हांजे दिलि खे नरम कयो? न मां परेशान थी वियमि, मूं चयो अलाह साईं रहम करे, छो जो त मां त ऑलरेडी शादीशुदा हुयमि, 12 बचनि जी माउ। उन खां पोइ इहो हुयो त जीअं तव्हां पुछो त कहिड़नि ॾुखियाईनि सां तव्हां मुंहुं ॾिनो, त ईअं हुयो त जीअं शोबिस में वञण खां पोइ वरी फौरी तौर ते मुंहिंजी शादी बि थी वई, उन खां पोइ ॿार बचा। जेको शौक़ु हुयो उन खां पोइ ॼण ईअं सम्झो त असां हिकिड़ी मज़दूरी कंदा हुआसीं चैनल ते। शौक़ु त कॾहिं जो ख़तमु बि थी वियो, पूरो बि थी वियो, पोइ असां मज़दूरी ॼण कंदा हुआसीं। त हिकिड़ी असांजी पंहिंजी दुनिया ई अलॻि हूंदी हुई, घर बच्चा, उन खां पोइ अहिड़ो माहौल हूंदो कराची जो, तव्हांखे पाण खे ख़बर आहे त स्टार्टिंग वारो दौर त अञा ॾाढो ईअं ख़तरनाक। माना शादी खां पोइ बि तव्हां इन फील्ड खे कंटिन्यू कयो, इन जो मतिलबु आहे तव्हांजो घर वारो तव्हां सां ॾाढो कोऑपरेटिव आहे? जी जी बिल्कुलु। जॾहिं असांजी शादी थियण वारी हुई त मां हुनजे अॻियां इहा ॻाल्हि रखी, मुंहिंजो मूंखे शौक़ु आहे शोबिस में। त पहिरियां त थोरी देरि जे लाइ हू चुप थी वियो, मुंहिंजो बाबा मुंहिंजो साथ ॾिनो आहे, पर मां उमेदु कयां थी त इनशा ताला तव्हां बि साथ ॾींदव। चए पियो ठीकु आहे, मूंखे को बि एतिराज़ु न आहे। ऐं उन जे ई करे मुंहिंजे पूरे ख़ानदान वारनि चुप कई त बाबा उनजो पंहिंजो घर वारो आहे, हू राज़ी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन महिल ताईं जेको मां कमु कंदी थी अचां पई, त उन में उनजो इलाही सहकार बि आहे ऐं उनजो एतमाद बि आहे मुंहिंजे मथां। ऐं इन खां अलावा उन काफ़ी जिदोजहद कई आहे मूंखे सेट करण में, पंहिंजे बचनि खे सेट करण में। माना तव्हांजी बिरादरी जा न आहिनि उहे? जी न, बिरादरी खां अलॻि आहे। अबड़ा आहिनि उहे? तव्हां अबड़ा आहियो ईअं? हा अबड़ो, बिल्कुलु। माण्हू मूंखे हरू भरू लाखो सम्झंदा आहिनि, मां अबड़ो आहियां। अच्छा, चलो ठीकु आहे। इहे ज़ातियूं त जेका सुञाणप जे लाइ हूंदियूं आहिनि, असल त आहे माण्हू जो किरदारु ऐं कमु। बिल्कुलु। अच्छा, मां जेका आहे सो तव्हांखे गुनगुनाईंदे बि ॿुधो आहे, तव्हांखे मुख़्तलिफ़ चैनल्स ते ॻाईंदे बि ॿुधो आहे, इहो भला शौक़ु कीअं पैदा थियो? इहो शौक़ु बि खणी चइजे त इलाही पुराणो हो, पर ॻाए न पई सघां, अलाए छाजे करे हिकिड़ो आवाज़ु ॼण मुंहिंजो बंदि हुयो। पोइ काफ़ी मुंहिंजनि आर्टिस्टनि ऐं काफ़ी डायरेक्टरनि, काफ़ी मुंहिंजी सहेलियुनि चयो त महमूदा हिकु दफ़ो जेको आहे यार तूं ॻाए ॾिस, तोखे मज़ो अची वेंदो, छो जो तुंहिंजो आवाज़ु काफ़ी सारा, मां नात बि चवंदी हुअमि पंहिंजे घर में, मुंहिंजा जशन जा या मिलाद वग़ैरह, हा को बि प्रोग्राम थींदो हुयो त अक्सर झुंगारींदी हुअमि सही। पोइ वरी हिकिड़ी मुंहिंजी शाम उन्हनि मलाई ही लाड़काणे वारनि, सो मूंखे कुझु अहिड़ी का गिफ्ट ॾियणी हुई, त मां बि चवां अहिड़ी कहिड़ी मुनफ़रिद का अहिड़ी, हा कहिड़ी मुनफ़रिद का गिफ्ट हुजे, छा अहिड़ो मां कयां। पोइ मूंखे सम्झ में देरि सां इहा ॻाल्हि आई, मूं चयो यार छो न भला हाणे हिन ते क़िस्मत आज़माई कजे ऐं हिकिड़ो को सॉन्ग जेको आहे ॻायां। ज़बरदस्त। तो पहिरियों जेको कलाम मूंखे लिखी ॾिनो, उन खां पोइ मां फ़ोन कई हुई मरूम घायल साहब ॾे, त घायल खे चयो, मां चयोमांसि तव्हां का शाइरी मूंखे लिखी ॾियो। पोइ उन मूंखे सम्झायो बि हुयो ऐं सेखारियो बि हुयो त तव्हांखे हीअं, हाणे फस्ट टाइम ज़ाहिरी सी ॻाल्हि आहे जॾहिं मां सिंगिंग करण वई थोरी ॾुखियाई, हा ग़लतियूं बि थियूं, ॾुखियाई बि थी, पर माशाअल्लाह मूंखे ॾाढो सुठो लॻो। उहो घायल जो कलाम ॾिसूं त ॾिसंदड़नि खे केतिरो घायल करे थो, असां ॿुधणु चाहींदासीं। दिल बि तुंहिंजे हवाले, जीवन तुंहिंजे नाले, घायल इहा मानत रख तूं पिड़ी संभाले, तो में ॾिसी सचाई इज़हार कयो मूं सणा तुंहिंजे प्यार ते। सो इहो घायल साहिब जो कुझु सिटियूं हुयूं हुनजी शाइरीअ जूं। बाक़ी त जेके आहिनि काफ़ी सारा कलाम मूं चया आहिनि, 30 खां 35 कलाम, ऐं इहे सभु मुंहिंजा यूट्यूब ते मौजूदु आहिनि। कुझु कलाम यादि आहिनि, कुझु कलाम यादि न आहिनि, ऐं काफ़ी अर्सो थी वियो आहे ॻाईंदे। न माशाअल्लाह ॾाढो आवाज़ु तव्हांजो ख़ूबसूरत आहे। इन शइ खे तव्हां कंटिन्यू रखंदव त अञा बहितर आहे, ॾिसंदड़नि खे हिकिड़ी नवाण बि मिलंदी ऐं ख़ूबसूरती बि मिलंदी इंशाअल्लाह। अच्छा, तव्हांजो को यादगार किरदारु जेको तव्हांखे कॾहिं विसरंदो न हुजे? किरदार त मूं काफ़ी कया आहिनि। हिकिड़ो फ़क़ीराणी जो मूं रोल कयो हुयो, लाड़काणे में हिकिड़ो सोलो प्ले हुयो अयूब गाद साहब जो। पोइ अयूब गाद चयो त अंधी फ़क़ीराणीअ जो कैरेक्टर आहे, त मां ॾाढो परेशान थी वियमि। मां चयुमि साहिबु मां अंधी औरत जो कैरेक्टर करे सघंदमि? चई ॾाढो सुठे तरीक़े सां करे वेंदो तव्हां। सो हुन महिनत काफ़ी सारी कराई, हुन में स्टोरी बि ॾाढी ज़बरदस्त थी वियो आहे। ऐं हिकिड़ो वॾेरो आहे, हुनजो ॿारु गुम थो थी वञे, मां अंधी फ़क़ीराणी आहे, उहो मां पालियां थी उन ॿार खे। बहरहाल कहाणी कुझु इन तरह जी हुई, पर उहो कैरेक्टर एॾो ज़बरदस्त थियो, तव्हां यकीन कयो। जॾहिं उहो ड्रामो मुंहिंजो आनियर वियो हुयो,
मां पंहिंजी फैमिली सां पंहिंजे घर वारनि सां जॾहिं मां उहो ड्रामो पे ॾिठो त तव्हां यकीन कयो मां पाण एॾो रोई वेठी हुयसि हुन ड्रामे ते ॾिसी करे। हालांकि असां त आर्टिस्ट आहियूं, असां त कमु कयो आहे। ऐं उन खां पोइ उन ड्रामे ते दुबईअ खां मूंखे कॉल आई हुई KTN ते। पोइ उनखे कंहिं माण्हूअ जेको आहे फ़ोन करे सो मुबारकबाद ॾिनी त फस्ट टाइम जेको आहे असांजे घर में इन ड्रामे ते असां एतिरा परेशान थी वियासीं। मुंहिंजी बेबी रुनी आहे, असांखे हिकिड़ी सिकी लधियल असांजी धीअ ॾिनी आहे। सो हिन महमूदा जी परफॉर्मेंस ते ॾाढो अॼु उहा रुनी आहे। सो माशाल्लाह कुझु स्टोरीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कामयाबी आहे न, तव्हांखे माण्हू जेका आहे सो परे खां यादि कनि ऐं तव्हांजे कैरेक्टर खे यादि कनि। ऐं उन्हनि चयो हुयो त महमूदा सां मूंखे ॻाल्हायो, छो जो तॾहिं त मोबाइल फ़ोन कोन हूंदा हुया, PTCL फ़ोन हुया। त पोइ मूंखे KTN मां उन्हनि माण्हुनि चयो हुयो त हे महमूदा तव्हांजी देरि कॉल आई हुई ऐं हीअ तव्हांजो ड्रामो माशाल्लाह उन्हनि पसंदि कयो आहे, त ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी हुई। पहिरियों ड्रामो कंहिंसां कयो अथव? पहिरियों ड्रामो त PTV ते जेको मां तव्हांखे ॿुधायो, PTV खां पोइ जेको आहे KTN ते पहिरियों ड्रामो महमूद मीर साहिब सां मूं कयो हुयो। उन खां पोइ तक़रीबन जेके मां घणा ड्रामा कया अदल कबूल जी डायरेक्शन में कया। ऐं इन खां अलावा महमूद मीर जज सां जेको आहे 2-3 प्लेस 2 ड्रामा उन सां कया। ऐं शेख साहब सां कया, हुसैन शेख सां सिंधू किनारे। इन खां अलावा बि भगत कंवर राम फिल्म आहे उन सां कई हुई। काफ़ी सारा डायरेक्टर हुया, काफ़ी सारा डायरेक्टर बिशारा सां बि मूं उन जा तक़रीबन 4 खां 5 सीरियल कया आहिनि। अच्छा माशाल्लाह जी। सिंधी मीडिया ज़वाल पज़ीर थींदी पई वञे, उन जे लाइ थोरो तव्हां भला एज़ ए आर्टिस्ट उन्हनि खे का सलाह ॾियणु चाहींदव? मुंहिंजी का बि उन्हनि खे सलाह कान्हे का, छो जो जंहिं सीट ते हू सभु वेठा आहिनि हू सम्झनि था सभिनी ॻाल्हियुनि खे। ऐं अलाए छो एतिरा लापरवाह थींदा था वञनि पिया। ऐं हूअं बि जेको आहे शुरू खां ई वठी अॼु जी त ॻाल्हि कान्हे का, काफ़ी सालनि खां ई वठी इहो सिलसिलो हलंदो थो पियो वञे, नाजाइज़ी कंदा रहनि था पंहिंजे आर्टिस्टनि सां ऐं उन्हनि खे हक़ु नथो मिले। उन खां पोइ जॾहिं जे ही नवां नॉन प्रोफेशनल जेके बि आहिनि ऐं अची विया डायरेक्टर, जेके पाण खे डायरेक्टर था सॾाइनि पिया, कुझु हिन में डायरेक्टर अहिड़ा आहिनि जिन खे कम जी ख़बर ई कान्हे। हा, उन्हनि खे ख़बर ई न आहे त डायरेक्शन आहे छा ऐं आर्टिस्ट मां कमु कीअं वठिबो आहे, उनखे इहा ख़बर ई कान्हे का। ऐं उहे ई अॼुकल्ह छाया पिया आहिनि असांजे मीडिया ते। माना इहो त जेको आहे जेके ऑनर आहिनि चैनल जा उन्हनि जी ग़लती आहे न, अहिड़नि माण्हुनि खे जेके इस वक़्तु आणनि। अच्छा, हाणे त यूट्यूब जो दौरु लॻो पियो आहे, ठीकु आहे, त हर को पंहिंजी रोटी रोज़ी हाणे इन पासे ई छिके वियो आहे। तक़रीबन महिनत हर कोई करे थो पियो। पोइ हाणे ईअं थींदो त कुझु अरसे खां पोइ आहिस्ता जेको बि आहे असां सभु सिंधी मीडिया खां हटंदा वेंदासीं, सभु हटंदा वेंदासीं। अलाह करे जेका आहे हिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे ऐं पंहिंजी सिंधी मीडिया वरी जेका आहे सो सुहिणे अंदाज़ सां साम्हूं अचे, असांजी त दुआ आहे। बाक़ी आहे ॾाढो ॾुखियो कमु, ॾाढो मुश्किल आहे। माशाल्लाह जेका आहे सो तव्हां सां ॾाढी ख़ूबसूरत कचहरी थिए पई ऐं दिलि चए पई त इन कचहरीअ खे पियो जेका आहे सो ॻाल्हाइजे तव्हां सां। ऐं पर वक़्त जी नज़ाकत आहे त चवंदा आहिनि त जेको सिजो उभरियो आहे त उहो लहंदो बि सही, ऐं उन लहण जी बि हिकिड़ी पंहिंजी ख़ूबसूरती हूंदी आहे। शाम जो पहर ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। पर अॼु असां माई TV ॾिसंदड़ नाज़रीन खे ही मंझंदि जे पहर में तव्हां सां मुलाक़ात कराईसीं ऐं असां चाहींदासीं त आख़िर में को न को नंढो पैगाम का नंढी नसीहत तव्हां नाज़रीन खे अगरि करणु चाहियो। जी बिल्कुलु जबार, मुंहिंजो पैगाम इहो ई आहे, नसीहत छा, बसि हिकिड़ो पैगाम ई आहे। अलाह करे माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में अचे त जियो ऐं जीअण ॾियो, मुनाफ़क़त छॾियो, असल जेका ज़िंदगी आहे असल ज़िंदगीअ तरफ़ वापसि अचो। उन खां पोइ हमेशह हर प्रोग्राम में जेको मां ख़ासि तौर ते पैगाम ॾींदी आहियां त पंहिंजनि जे लाइ वक़्तु कढो, वक़्त जो पंहिंजनि खे फ़ोन ताईं महदूद न रहो ऐं अकेलाई जा शिकार न थियो। ख़ुशियूं हिक ॿिए में तलाश कयो, रिश्तेदारनि में, घर वारनि में, बचनि में। तव्हां ॾिसो था अॼुकल्ह अलाए कहिड़ो दौरु हली रहियो आहे, हर माण्हू परेशान आहे ऐं मां त सम्झंदी आहियां त घणी हद ताईं इहे परेशानियूं असां पंहिंजो पाण पैदा करे रहिया आहियूं। सही था चओ। हा, उन जा ज़िम्मेवार असां पाण आहियूं। सुठा दोस्त पंहिंजी ज़िंदगी में रखो, तव्हांजा रिश्तेदार आहिनि, तव्हांजा बचा आहिनि, तव्हांजी पंहिंजी फैमिलीज़ आहिनि। ॿाहिरि निकिरो, सैरो सियाहत ते वञो। अक्सर ईअं बि थींदो न त बाबा ॾुखियो दौरु लॻो पियो आहे, अधु हीअ 4 पैसा मिड़ई कमु अची वेंदा, बचाए रख, पर ज़िंदगी जो को भरोसो कान्हे को। ऐं अलाह पाक ते तवकल रखो, मुनाफ़क़त छॾियो, जीअणु सिखो। असल जेके तव्हां आहियो उहे ई अॻिते हली पेश थियो। जेको आहे कंहिंखे घणा माण्हू त मां हे बरूप माण्हुनि जा मार्क्स ॾिठा आहिनि, सो मुंहं ते कुझु हूंदा आहिनि पर पुट कुझु हूंदा आहिनि, त इहा मुनाफ़क़त छॾियो। इहो ॿियो कुझु बि न थींदो, इहो उन्हनि जो पंहिंजो नुक़सानु आहे। सो जीअण जो पाण बि जियो ऐं ॿियनि खे बि जेको आहे जीआरियो, हिक ॿिए खे ख़ुशियूं ॾियण जी कोशिशि कयो ऐं हिक ॿिए सां साथ ॾियण जी कोशिशि कयो, नेकी कयो, सुठो रस्तो अपनायो ऐं हिक ॿिए जे लाइ सुठो ई सोचो।
ॾाढो ख़ूबसूरत पैगाम आहे उहो तव्हां चवणी त अलाह करे सम्झ में अचे इंशाल्लाह ठीकु आहे न अचे न त पंहिंजी ज़िंदगी खे पाण इंजॉय कयो ॿियनि जी ज़िंदगीअ में जी टोह में न पओ न पओ। उहे कीअं कनि था छा कनि था इहो तव्हांजो मसइलो कोन्हे को उहा उन्हनि जी ज़िंदगी आहे उन्हनि खे गुज़ारणु ॾियो ख़ूबसूरत ज़िंदगी जे इन्हनि ख़ूबसूरत लम्हनि सां असीं माई टीवी ॾिसंदड़ नाज़रीन खे इंशाल्लाह वरी ॿी मुलाक़ात के नए महिमान सां कंदासीं तेसिताणी ॾियो जब्बार गिलाल खे इजाज़त जिते हुजो सुखिया हुजो ख़ुशियूं विरहायो ऐं ॿियनि जो ख़्यालु कयो वरी महिरबानी।